अस्सलाम वालेकुम आवाज़गार बैरो तव्हांजो पंहिंजो हसन शाह राशिदी तव्हांजे साम्हूं एग्रीकल्चर रिसर्च सेंटर नजाम खां काफ़ी दोस्तनि चयो त तव्हां पंहिंजो सिंधी चैनल ठाहियो यूट्यूब ते त हुन लाइ कोशिशि कई आहे। चैनल त मुंहिंजो पुराणो ठहियलु आहे पर को दोस्तनि जे चवण ते ऐं इसरार ते पंहिंजो चैनल जेको ठहियलु आहे उन में हाणे जदीद टेक्नोलॉजीज़ जेके अचनि पियूं एग्रीकल्चर रिसर्च जे हिसाब सां उहे तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। इन लाइ तव्हांखे आउं अर्ज़ु कंदुसि मुंहिंजो चैनल जंहिंजो नालो आहे हसन राशिदी उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। इन में मददगारी थींदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हींअर जेको बनाना यानी केले में जेको प्रॉब्लम आयो आहे असां वटि फ्यूसाइड विल्ट तमामु ख़राबु बीमारी आहे, उनखे कीअं कंट्रोल कजे। जेकॾहिं पोइ एकड़ या 10 एकड़ या 50 एकड़ या 100 एकड़ जो पीस जेकॾहिं फ्यूसाइड विल्ट जेका आहे बीमारी पानामा विल्ट जंहिंखे चवंदा आहिनि उनमें ख़राबु थो थिए त उनखे कीअं बचिजे, उनजो कीअं कंट्रोल कजे। इहो तव्हांखे जेको इनशाअल्लाह उन चैनल जे रस्ते बाक़ाइदा वीडियो ठाहे तव्हांखे ॿुधाइबो पंहिंजी सिंधी ॿोलीअ में त जीअं हारीफ़ सम्झी सघे। असांजो जेको उहो आबादगार जेको असांजो अंग्रेजी घटि ॼाणे थो उहो बि हिनखे सम्झी सघे।